नाज़रीन, नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो सिंध में कमचोरी, काहली ऐं सुस्ती जे करे माण्हू जेके कुझु बि कोन था कनि ऐं पंहिंजो जेको क़ीमती वक़्तु आहे उहो ज़ाया ऐं ज़ियान था कनि पिया, त उन जा कहिड़ा नुक़सान मुआशिरे खे पवनि था, क़ौम खे पवनि था ऐं उन्हनि जे ख़ानदाननि खे ऐं घराणनि खे जेके पवनि था। अॼु असां इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। ऐं प्राइमरी में बि इहा शाइरी जेका आहे उहा सभिनी ॿारनि इहा पढ़ी हूंदी आहे, जेका असां बि पढ़ी हुआसीं त महिनत कर तूं महिनत ॿार ऐं महिनत सां थींदे होशियारु, जेको महिनत ख़ूब करे थो पंहिंजे कम ते ध्यानु धरे थो तंहिंजा थींदा बेड़ा पार, महिनत कर तूं महिनत ॿार। तंहिंजे करे उहा ॿार खे जेका तालीम ऐं तरबियत जेका नंढे हूंदे खां वठी इन ॾांहुं क़ाइल करण जी कोशिशि कई वेंदी आहे त जीअं ॿारु महिनत करे त हू मुआशिरे जो कारआमंद ऐं फ़ाइदेमंद फ़र्द साबित थिए। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जिन मुअज़्ज़िज़ महिमाननि खे दावत ॾिनी आहे उन्हनि में आलिम अकाबर प्रोफेसर नागपाल साहिब जन आहिनि ऐं उन सां गॾोगॾु बैरिस्टर मुस्तफ़ा महेसर साहिबु आहे, असिस्टेंट एडवोकेट जनरल सिंध। त असां पंहिंजे गुफ़्तगू जी शुरूआत कंदासीं प्रोफेसर नागपाल साहिब खां। प्रोफेसर साहिब, मौज़ू जंहिंजे करे ही मुआशिरो सॼो जो सॼो असांजो तबाह लॻो पियो आहे, माण्हू असांजा कुझु कनि ई कोन था पिया, कख भञी बीणो कोन था कनि, किन किन हालतुनि में त सॼो ॾींहुं सुता पिया आहिनि छा घरनि में। पोइ घर जो चरखो कीअं हले, समाज कीअं तब्दील थिए, क़ौम कीअं तरक़ी करे, इहो बि असां वटि हिकिड़ो ॼण त नासूर वारी सूरत अख़्तियार करे वई आहे। इहा कैफ़ियत जेका माण्हुनि जी आहे सिंध जे ज़रई मुल्क हुजण जे करे सुखियो सताबो ही सिंध ही शइ किथां आई आहे उहो ॿुधायां थो तव्हांखे। मां कलाक अवल बि हिस्ट्री वेठे पढ़ी, ताजुब लॻंदो आहे जॾहिं इहे सिफ़ा खोलींदा आहियूं त सॼी दुनिया में हितां नीर जेको नीर लिठाईंदा आहिनि मलमल वेंदी, अनो पाइण सफ़र करण लाइ फीथो असांजी ईजाद आहे। असां दुनिया खे तहज़ीब सेखारी, हर शइ जा ॿ पहलू थियनि था। हिन ख़ुशहाली जे करे सभ खां वधीक असांजे मथां काहूं थियूं आहिनि। तारीख़ जे हर दौर में काह थी आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त सिंधी विड़िहान, मूं गुज़िरियल प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि कई त विड़िहान कॾहिं बि क़बूल न कयो अथऊं, शिकस्त न मञी अथऊं, कटिजी विया आहिनि पोइ बि विड़िहान। ख़ैर ही असांजो मौज़ू अलॻि आहे। चवण जो मतिलबु इहो आहे जी, मां उन ते ई अचणु थो चाहियां त शऊर जी घटिताई आहे। ख़ुशहाली सबबि ज़रई मुल्कनि में हूअं बि जागीरदार तबिके जा जेके वॾे में वॾा अवगुण आहिनि, त हिकिड़ो माण्हू कमाए थो, सॼो ख़ानदान वेही खाए थो, नतीजे में ॿियो जेको तसौफ़ नुक़सानु ॾिनो आहे। नतीजे में असां बुखिया हूंदासीं बि कमु न कंदासीं। हाणे मूंखे अखियुनि जे अॻियां सभई शहर फिरनि था। हिन वक़्तु जंहिं वक़्तु असां ॻाल्हाए रहिया आहियूं होटलूं भरियूं पियूं आहिनि। अच्छा, बेंचुनि जे भरिसां माण्हू निवटण खेॾनि था, ॿी कुंड ते उते तास थी हले पई, टी कुंड ते चौयारी लॻी पई आहे। बाबा कमु, बाबा धणी, जेको नसीबु आहे सो मिलंदो। हीअ आहे नुक़सानु, ही ग़लति तालीम जो नुक़सानु आहे। असां सां गॾु वेठल माण्हू जिन जा 5 माण्हू 5 नौकरियूं कनि था, प्लस घर जूं औरतूं बि हुनरमंद थी करे मुख़्तलिफ़, यानी ज़ाल बि कमु करे थी, ॿियो नथी करे त ब्यूटी पार्लर खोले वेही थी रहे। एॾा ख़ुशहाल आहिनि जो ॿियनि जी मदद कनि था। माना जेकॾहिं सरकारी नौकरियूं थियनि त वरी शाम जो को रेड़ो बि हलाइनि था, पंहिंजा कम बि कनि था। पठान असां ॾिसूं था त जेकॾहिं पोढ़ो आहे 80 साल वारो त उनजे हथ में टीकम आहे, जेको नंढड़ो मासूम ॿारु आहे त उनजे हथ में जेके आहिनि इहे किचिरे जूं बेगूं सुबुह जो उहो महिनत कनि था ऐं हर माण्हू तव्हांजी ॻाल्हि वांगुरु कम खे लॻो पियो आहे। बैरिस्टर साहिबु, तव्हांजो छा ख़्यालु आहे? साईं, तमामु एलिक्वेंटली ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं त उन में सबबु ॼाणाए त सिंध जी जेका हिन वक़्तु ग़ुलामी आहे उनजो सबबु छा आहे। उनजो ई वॾो सबबु असांजी ख़ुशहाली ऐं ॿियो सबबु इहो आहे त असां वटि डिफेंस मैकेनिज़म न रहियो आहे। सिंध में मुकमिल जेको डिफेंस मैकेनिज़म न हुजण जे करे जेको लधारियुनि जी लोध आई आहे उहा सिंध ते क़ाबिज़ थींदी वई आहे। देकाधारनि जी लोध थिए थो त हे कम जा न आहिनि, माण्हू हिन खे मज़दूरी बि करणु नथी अचे, तंहिंजे करे मज़दूर बि ॿाहिरियां रखणा आहिनि। उहे मज़दूरी करणु सिंधी माण्हुनि खे अचे थी। सिंधी माण्हू तमामु हुनरमंद बि रहिया आहिनि, सिंधी माण्हू तमामु इंटेलिजेंट बि आहिनि।
हिते हिकु सिस्टमेटिक तरीक़े सां सिंध जे माण्हूअ खे कम खां परे बि रखियो वियो आहे। इन जा ॿई पहलू आहिनि। हिकु पहलू इहो आहे त असां कमु नथा कयूं, तव्हां होटल भरिया पिया आहिनि, तव्हां इंग्लैंड में वेंदो, इंग्लैंड जा पब भरिया पिया हूंदा आहिनि, अंग्रेज़ वेठा हूंदा आहिनि, ॾींहं जो 12 बजे खां अची वेही रहंदा आहिनि, जेके कमु न कंदा आहिनि, पूरा सॼो ॾींहुं उहे उते वेठा हूंदा आहिनि। केतिरा ई अंग्रेज़ आहिनि, हज़ारें लखनि जे तादाद में चवंदा आहिनि असां कमु नथा कयूं, पर जेको ॿियो हिकिड़ो तबिको आहे उहे कमु कंदा बि आहिनि। दुनिया में ईअं किथे कोन्हे त सॼी क़ौम जेको आहे ईअं उथी खड़ी थिए, ईअं तमामु घटि थियो आहे। जिते किथे ईअं रहंदो आहे, पर सिंध में जेको नाअहली ऐं कम चोरी आहे इहा बि पंहिंजे जाइ ते आहे, इहा सभिनी क़ौमुनि सां आहे। पर इन जो हिकिड़ो सबबु इहो आहे त धारियो जॾहिं हिते अचे थो, इन्वेस्टमेंट हणे थो, त हू पंहिंजो मज़दूर बि पाण सां गॾु खणी थो अचे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सिंध में ॿनियूं निकितियूं, गुड्डू बैराज जूं, कोटड़ी बैराज जूं, त उन में जेको पंजाब जे माण्हुनि खे सेटलमेंट कई वई, ॿनियूं ॾिनियूं वयूं, त उन पंहिंजा हारे बि उहे पंहिंजा पाण सां गॾु वठी आया। अहिड़ी तरह अॼु बि कारखाने वारो साईं पंहिंजा माण्हू ॿाहिरां खणी थो अचे। कारीगर आहे, ओस्तो आहे, त जंहिं ॻोठ में वेंदो त मज़दूर पंहिंजा शहर जा वठी वेंदो, त चवंदो त न हे कम जा आहिनि, हो कम जा तव्हांजा मज़दूर न आहिनि। त इहो फ़र्क़ु जेको थिए थो प्रोफेशनल जो, त तसुब बि आहे। सिंध में धारियुनि जी यलगार आहे। हिन वक़्तु सिंध में 40% धारियो आबादकार मौजूदु आहे, जेको शहरनि में मौजूदु आहे, जेको बहितरीनु ॿनिनि ते असांजे हिते जेको क़ाबिज़ आहे। त इन पहलू खे बि मद्देनज़र रखूं त सिंधी माण्हुनि खे सिस्टमेटिक अंदाज़ में बेदख़ल कयो वियो आहे, शहरनि खां बेदख़ल कयो वियो, पंहिंजे ज़मीनुनि खां बेदख़ल कयो वियो। त उन जे नतीजे में जेका चैलेंज आई सिंधी माण्हुनि जी, उन जो रेस्पॉन्स उन्हनि खे जेको ॾियणो हो सिंधी माण्हुनि खे, वधी करे मोट करणी ऐं हिकिड़ो मुक़ाबिलो करणो, उन करण जे बजाए हुननि वञी हिकिड़ो सुस्ती ऐं काइलीअ में पनाह वरिती, जेका ग़लति ॻाल्हि आहे। असांखे अॻिते वधिणो, पर हिन वक़्तु सिंधी मुआशिरे में तमामु घणा माण्हू अॻिते आया आहिनि, तमामु घणा माण्हू शहरनि में आया आहिनि, उहे वेड़ कनि था, स्ट्रगल कनि था। तव्हां ॾिसो सचल ॻोठ जो मिसाल वठो, शांति नगर जो मिसाल वठो, जेके चकरा ॻोठ जो मिसाल वठो, हिते जेके बि सिंधी पहुता आहिनि उहे सभु जा सभु कमु कनि था ऐं सभई जेको आहे रुधल आहिनि। सिंधी माण्हू बि ईअं न आहे, पर अंदरूने सिंध जो हाल इंतिहाई बुरो आहे। पर जीअं चैलेंज जी तव्हां ॻाल्हि कई आहे, त प्रोफेसर साहिबु चैलेंज हिते आहे, कराची में सर्वाइव न करे सघिबो जेकॾहिं महिनत न कबी, कमु न कबो, मजबूरी थी कराए। होॾे भला छो माण्हू ईअं जीअं तव्हां ॿुधायो त होटलनि ते चोयारियूं चोकरियूं लॻियूं पियूं आहिनि, रांदियूं वठा था खेॾनि, टाइम वठा था ज़ाया कनि, सबबु छा आहे इहो? नफ़्सियाती तरह असां काहिल थी विया आहियूं। मूं चयो त हिन जा 2-3 सबब आहिनि। हिकिड़ो त इहो त असां हिक ॿिए खे ॾिसी काहिल माण्हू जी काहिल दोस्ती आहे, के बुरियूं आदतूं, खेॾणु पीअणु, मुख़्तलिफ़ क़िस्म जा नशा करणु, असां सफ़ा आरसी थी पिया आहियूं। ॿियो जीअं मूं चयुमि त हिकिड़ो पासो असांखे इन बि ख़राबु कयो आहे त असां घणे भाङे इहो तव्हां चवंदे ॿुधंदव त बाबा जेको नसीब में हूंदो उहो मिलंदो, जंहिं चोंच ॾिनी आहे उहो चोणो बि ॾींदो। हीअ पुराणी भिटाई चवंदो आहे, सुते न सरंदे आहे जी। त पंहिंजनि ॾाहनि खे त पढ़ो न जी। अच्छा, हाणे इन जे मज़हबी पहलू खां या इंटेलेक्चुअल पहलू खां ॻाल्हायूं। टैगोर जो हिकिड़ो शेर आहे जेको वर्जाए पढ़ाइजे। अफ़सोस जी ॻाल्हि मां हिकिड़ो इज़हार कयां त असांजे सिलेबस मां इहे शेर निकिरी विया आहिनि, जेके तव्हां पढ़ो था, जेके मां पढ़िया आहिनि। हर भेरे अची रोणो रोंदा आहियूं त बाबा सिलेबस खे चेंज कयो। हिकिड़ो माण्हू खे हिमथा आहिनि जी, ॿार में महिनत जी आदत ॿुधायो त बैरिस्टर साहिबु उनखे वरी कंटिन्यू ॿुधायो त उन दौर जो ॿारु पढ़े बि पियो ऐं उहे शयूं उनजी मेमरी जो अॼु बि हिसो आहिनि। त इन ते बि ॻाल्हायूं था, सिलेबस में जेके फॉल्ट नुक़सान जंहिंजे करे थियनि था, पर ब्रेक वठो। हा, ज़रूरु। नाज़रीन, प्रोग्राम असांजो जारी आहे, वक़्तु थियो आहे साही जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार। ब्रेक ते वञण खां पहिरियां तव्हां टैगोर जो जी साईं जी बिल्कुलु प्लीज़ असांखे ॿुधायो। मां चयो त इहे 2 ॻाल्हियूं ॿुधाए ॿियूं। टैगोर जो एॾो ख़ूबसूरत शेर आहे त जीअं दुआ घुरबी आहे उनजे मथां चए थो त हे इंसान, मूं तोखे 2 हथ ॾिना त हिननि सां महिनत करे पंहिंजो नसीब संवार। मूं तोखे 2 हथ ॾिना त हिननि सां महिनत करे पंहिंजो नसीब संवार। तूं 2 हथ मुंहिंजे अॻियां टंगियूं बीठियो आहे, हे बि ॾे हो बि ॾे, हीअ सभु अता कर, कमु न कयां। अचो क़ुरान मजीद खे खोलियो, चए थो त
जंहिंजे लाइ तव्हां कोशिशि कंदव तव्हांखे उहो ई मिलंदो, हासिलु उहो थींदो जंहिंजे लाइ कोशिशि कंदव। ग्रंथ साहिब खे खोलियो, साई वस्तु प्राप्त होई जिस सेती मन लाया, पंहिंजियूं कंसंट्रेशन जंहिंसां हणंदा उहा शइ तव्हांखे मिलंदी। त मुंहिंजा भाउ ही नसीब तुंहिंजे हथ में आहे। यू आर द आर्किटेक्ट ऑफ योर डेस्टिनी। God helps those who sleep in home, who help themselves। त दुनिया जा केतिरा पहलू कहिड़नि माण्हुनि जा दोहरायूं। असांखे पंहिंजो नसीब ठाहिणो आहे त महिनत महिनत ऐं महिनत। क़ाइदे आज़म छा चयो? वर्क वर्क ऐं वर्क। त ही सभु शयूं असांखे छा थियूं सेखारनि? माण्हू जी सुञाणप हुन जे पंहिंजी महिनत जी आहे। जी पीउ जी मिल्कियत ते वॾेराप वारा टाट जी चओ त ही अवगुण आहिनि जागीरदाराना समाज जा। उहे इंतज़ारु कंदा आहिनि त बाबो कॾहिं थो मरे, इहो सभु एकड़ त असां हिक ॿिए सां विरहायूं, पोइ हुनजी मौत जो इंतज़ारु कंदा आहिनि। कुझु बि न कंदा आहिनि त बाबे जी मिल्कियत आहे। माण्हू चवंदा बाबा तव्हांखे त कम जी ज़रूरत ई कान्हे का। बैरिस्टर साहिबु इहा बि वरी हिकिड़ी सोच अथव असां वटि। कुझु त अहिड़ा बि मिसाल आहिनि त जॾहिं उन्हनि जो पीउ मोह आहे असांजे साम्हूं मुंहिंजे अखियुनि जे आॾो, जी बिल्कुलु उन्हनि जो पीउ मोह आहे ॿाहिरि अचे गॾिया ऐं उन्हनि चयो त बाबे खे दफ़नाईंदासीं, पोइ पहिरियों बनी विरायो। पहिरियों बनी जो हुनजी मिल्कियत जेका छॾे वियो आहे उहा विरायो, पोइ जेको आहे पीउ जेको आहे दफ़नाईंदासीं। ऐं उन्हनि पहिरियों बनी विराई, माण्हुनि खे गॾियऊं, माण्हुनि उहा बनी विराई, कंहिंखे केतिरो हिसो आयो, उन खां पोइ वञी क़बर खणी क़बर कोठे पीउ खे दफ़नायो। 50 सालनि में 50 सालनि में महिनत करे 100 जिरेब ज़मीन ठाही आहे त हुननि पंहिंजे 20-30 सालनि जी उमिरि में कुझु बि न कयो आहे। बाबे जी जो आहे त मरंदो त उहो केरु खाईंदो? तंहिंजे करे असां ॿियनि जी मिल्कियतुनि ऐं ॿियनि जे आसरनि ऐं सहारनि ते पाण हथियार फिटा कयूं ऐं इंतज़ारु पिया कयूं त इहो कहिड़े वक़्तु वझु मिलंदो ऐं वारो मिलंदो। जेको तव्हां सवेर शहर पढ़ियो, उन शहर में हिकिड़ो ॿियो बंदि अथव त ही ॿुध तूं ॿार हीअं सां हलाए, जो तोखे उस्ताद पढ़ाए, घर में पिणु तूं उनखे सार, महिनत कर तूं महिनत ॿार। त उहो जेको उस्ताद पढ़ाए थो उते जेका तालीम ऐं तरबियत जेका ॿारनि खे मिले थी उहा जॾहिं घर में अहिड़ी मिलंदी, स्कूल में अहिड़ी मिलंदी, मिल्कियत बाबति सिर्फ़ु ॻाल्हियूं हूंदियूं, करप्शन बाबति ॻाल्हियूं हूंदियूं, महिनत जी ॻाल्हि न हूंदी, सिर्फ़ु हराम जी कमाईअ जे बाबति ॻाल्हियूं हूंदियूं, त उहा औलाद ओड़ी सिखंदी। पोइ चवंदा त पीउ मरे त जेको आहे हुनजी डिस्ट्रीब्यूट कयूं जेका बि प्रॉपर्टी उहो छॾे वियो आहे। त महिनत असुलु ॻाल्हि आहे। साईं जेको आहे सवेर टैगोर जो मिसाल ॾिनो, शेख हयात जो हिते ज़बरदस्त असां वटि पंहिंजो शेख हयात हो, जंहिं चयो ही हथ हथोड़ा अॼु बि अथई ऐं दुनिया ॾारे थी सघिजे। मशहूरु हुनजो शहर आहे। छो पेर पसारे वेठो आऊं डूंगर ॾारे वेंदासीं जे हां न हारी कोई हारल। असां हे हां जो हारियूं वेठी आहे हीअ क़ौम, कयूं बि कुझु कोन ऐं ठहियो ठुकियो मिले असांखे। हां इन करे हारियूं वेठी आहे त उन में उन्हनि खे न घरनि में तरबियत थी मिले, न स्कूल में तरबियत थी मिले। स्कूल तबाह थी चुका आहिनि। असांजे घरनि में जेको कंहिं ज़माने में माण्हुनि खे अदब सेखारियो वेंदो हो, माण्हुनि खे तालीम ऐं शऊर ॾिनो वेंदो हो, उहो बि ख़तमु थी वियो आहे। छो जो त पूरे मुआशरे में हिन वक़्तु करप्शन ईअं काहे पई आहे। घरनि में जाते काथे तव्हां वेंदो रुॻो माण्हू हराम जे कढनि, उनजे करे नस नस ऐं रग रग में साईं घरनि में छा नस रस ऐं रग रग में हराम माना खाई वियो आहे माण्हू। उनजे करे का उन्हनि खे कुझु तालीम थी मिले, न तरबियत थी मिले। पोइ न सिर्फ़ु इहे माण्हू वेठा आहिनि होटलुनि ते वेठा आहिनि, पर उन्हनि में ॿियूं समाजी बुरायूं खाए पियूं आहिनि। मसइलनि नशो करणु, तव्हां अॼुकल्ह सिंध में वेंदव, सिंध में उताकनि ते वेंदव, उते भंग जो एॾो अवाइबो आहे, तमामु घणी। सोशल मीडिया ते बि भंग जो ज़िक्र ॾाढो पियो थो हले, बूंदा बूंदा पिया आहिनि छा। हाणे इहो भंगोर क़ौम जो हिकिड़ो तासुर उभरी पियो आहे। हिकिड़ो इहो थी हले। ॿियो तव्हां मेलनि ते वञो, सिंध में मुख़्तलिफ़ जेको पीर आहिनि दफ़न थियल आहिनि, सचा कूड़ा जेके बि पीर आहिनि, उन्हनि ते मेला लॻंदा आहिनि। उते तव्हां ॾिसो त छा समाजी बुरायूं कहिड़ियूं आहिनि। उनखां पोइ जुआ, तमामु वॾे पैमाने ते सिंध जो माण्हू जुआ थो खेॾे। पोइ ग़रीब हुजे, मिडिल क्लास जो माण्हू हुजे, तव्हां राति जो वञो नंढनि नंढनि ॻोठनि में, पीर जो ॻोठ आहे, फिरियालो आहे, गंबट आहे, मटियारी आहे, तव्हां ॾिसो नंढा नंढा शहर आहिनि, टंडोअला यार आहे, बदीन आहे, उते वञो त हर टीं ओताक जेका वॾेरे जी आहे या उते जेको चङो मुड़ुसु आहे, उनजी ओताक जे पुठियां जेको आहे 2 कमरा आहिनि जिते जुआरी वेठा आहिनि। राति जो उहा जुआ हले थी वॾे पैमाने ते, लखनि जे तइदाद में जुआ ऐं उहे हाराइनि था जेके वरी जुआरी, उहे व्याजनि ते पैसा था वठनि, ॾेई कोन था सघनि, ॿार था खपाइनि, ॼाणियूं था खपाइनि। इहे वाक़िया थिया आहिनि सिंध जे अंदरि इन्हनि समाजी बुराइनि जे करे, जेके पॉज़िटिव कमु करण जे बदिरां इहे जेके जुआऊं ऐं मंशात नशा जेके कंदा।
तव्हांजे प्रोग्राम जो टाइटल नासूर आहे, त इहे सिंध में वॾो हिकिड़े नासूर जी शक्ल आई आहे। नशे में त न सिर्फ़ु भंग थी अचे पर तमामु घणो कचो शराब, गुटको, पर उन जे वठण जे लाइ पैसा किथां अचनि, घर जा टपड़ था खपाइनि, इश्क था कनि त बि घर था उजाड़नि वेठा, इश्क में पंहिंजी ज़िंदगी था उजाड़नि वेठा, ऐं उन जो जॾहिं क्लाइमेक्स थो थिए त या पाण मरनि था या कंगला थी जेलनि में वञनि था या घर बदर ऐं शहर बदर था थियनि पिया। सो उन में उहो अनवर विस्तड़े जो मूंखे यादि अचे चई खपाए घर जा वटा वठी ॾे, नवां लटा आई आहे ईद में वेठा वठी ॾे। सो इश्क बि ओधर ते असांजा माण्हू कनि जेके पंहिंजे पिरीअ ते ख़र्च करण जी बि वसियत कोन हुजे, सलाहियत बि न हुजे। प्रोफेसर साहिबु ॿ सुवाल हिकिड़ा तव्हां खां। हिकिड़ो अणपढ़ियल माण्हू उनखे केतिरी महिनत करणु खपे सर्वाइव करण जे लाइ, जंहिं वटि मिल्कियत कान्हे का। हीअ त जाहिल वॾेरा सरदार जेके वेठा आहिनि उनखे त अबे ॾाॾे खां वठी सॼी सिंध ॼण त पंहिंजी केटी बणाई वेठा आहिनि, इन्हनि जी ॻाल्हि असां नथा कयूं। उन ग़रीब जी जेको अणपढ़ियो आहे, जेको तालीम खां महरूम रहियो, उनखे कहिड़ी महिनत ऐं केतिरी करणु खपे। ऐं हिकिड़ो जेको ॿारु आहे, जीअं महिनत कंदो, महिनत ॿार वारो जेको ख़्यालु आहे खाको आहे, त पढ़े लिखे खे केतिरी महिनत करणु खपे, अणपढ़े खे केतिरी महिनत करणु खपे हिन सर्वाइवल जे लाइ, हिन सोसाइटी में तब्दीली जे लाइ। साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त तव्हां जेका हीउ टॉपिक खयो आहे न, इहो इंतिहाई क़ीमती टॉपिक आहे। हिन ते तमामु घणा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं हर हंधां थियणु घुरिजनि, सेमिनार्स थियणु घुरिजनि, छंडछाड़ थियणु घुरिजे। मूं चयो त हिकिड़ी ग्रूमिंग जी ज़रूरत आहे। असां ॿार खे जेको वॾो कयूं था उहो घर ऐं स्कूल ऐं प्लस एनवायरमेंट, ॿाहिरि जो माहौल, उन मां हे इंसानु वॾो थिए थो पियो। हींअर असां जेको बि नासूर आहे उनखे दुरुस्त करणु चाहियूं था त असांखे टई शयूं दुरुस्त करणु पवंदियूं। पहिरीं त पंहिंजी सोच खे पॉज़िटिव करणो पवंदो। ही नशई जा संगती नशई, मैन इज़ नोन फ्रॉम हिज कंपनी विच ही कीप्स, फ्रॉम द बुक्स विच ही रीड। अॼु जी दुनिया में मां चवंदो आहियां फ्रॉम द नेट साइट्स विच ही विज़िट्स, फ्रॉम योर मोबाइल SMS दैट यू एक्सचेंज। चेंज कयो पाण खे, इट्स टू लेट। हींअर असांखे पाण खे बदिलाइणो पवंदो, पंहिंजे लाइ न, क़ौम जे लाइ न, सॼी जहान जे लाइ। हाणे हीअ ॻाल्हियूं थोरे इल्म जूं आहिनि जेके सम्झणियूं पवंदियूं। पंहिंजे नसीब खे ठाहिणु न, पर ॿियनि जे नसीब खे ठाहिण में कंट्रीब्यूशन करणी आहे, सॼी दुनिया में पंहिंजी कंट्रीब्यूशन करणी आहे। इंसान जी ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे। पुराणी सिंध जंहिंजा तव्हां वारिस आहियो, मुंहनि जो दड़ो मां हींअर बि अर्ज़ु कयो त असां सॼी दुनिया खे ही शयूं सेखारियूं ॾिनियूं। अॼु बि उहे माण्हू ॾिसणु अचनि था त हेॾी सैनिटेशन, हेड़ा गोदाम, हेड़े रहण जो साफ़ तरीक़ो। जंहिं वक़्तु तव्हांजो यूरोप जंगल हुयो, पर पुराणियुनि ॻाल्हियुनि ते वेही फ़ख़ुरु न आहे करिणो। सिर्फ़ु मां दोहिरायो इन करे त असां अॼु बि अहिड़ी ख़ुशहाली जा, अहिड़ी कमालात जा मालिक थी सघूं था। असां वटि उहो ई टैलेंट आहे, उहे मौसमूं, उहे ज़ख़ीरा, उहे मादनियात आहिनि। हीअ सिंध साॻी आहे। असां बदिलिजी विया आहियूं, कुदरत न बदिलिजी वई आहे। असांखे पाण खे ठाहिणो पवंदो, चेंज करिणो पवंदो हर हिक खे, ऐं उन लाइ हिकिड़ो मॉडल थी अॻियां अचिणो पवंदो। त बाबा मां ॻाल्हायां थो, मां सेल्फ मेड माण्हू आहियां। मां पंहिंजी ज़मीन वारनि में विराए छॾी। मां पाण पंहिंजो नसीबु पाण ठाहियो आहे। तालीम लाइ बि पाण जदोजहद कई आहे। एवरीबॉडी कैन डू। त असां हर हिक खे सिर्फ़ु चवणो न आहे, करे ॾेखारिणो आहे। मां ख़ुशी सां इहो चवां थो त मां अहिड़नि, जीअं साईं अर्ज़ु कयो त हिते कराची में मां अहिड़नि पंहिंजे दोस्तनि खे सुञाणां थो वॾी, जिन पंहिंजे पाण विड़ी मक़ाम हिकिड़ो हासिलु कयो, पंहिंजी मञता कई। तव्हां बि कयो, याने पॉज़िटिवली हिन कॉम्पिटिशन में अचो। दिस इज़ एज ऑफ कॉम्पिटिशन। त हिन कॉम्पिटिशन में अचो, पाण खे सर्वाइव करण खां विहणो पवंदो, हर महाज़ ते विहणो पवंदो। बहितरीनु विहण जो तरीक़ो आहे इल्मु ऐं महिनत। जेकर असां वटि इल्मु न आहे त हथ त आहिनि न, महिनत कयूं, यानी अहिड़ी महिनत कयूं जो भाउ खे बि पालियूं, भाउ खे बि महिनत ते आणियूं, ऐं पाड़े वारे खे बि असां रुगबत ॾियूं त उहो कमु करे। भला हराम खोरी या घर में वेही खट भञणु या जीअं मानी जे मथां बार थियण मां फ़ाइदो न आहे त माण्हू 4 कलाक कमु करे, पोइ 6 कलाक कमु कयो। असां 10-10, 15-15 कलाक कमु था कयूं जेके शहर में रहनि था हिन कॉम्पिटेटिव एज में। त असांजो इलाजु इहो आहे त असांखे कीअं बि करे हिन तरफ़ अचिणो पवंदो, पंहिंजी सोच खे बदिलाइणो पवंदो। असां उहा सिंध ॾिसणु चाहियूं था जेका जानवरनि लाइ हौज़ ठाहींदी, जेका परिंदनि पखियुनि लाइ
पाणी जा अन्न जा दाणे जा बर्तन रखंदी, अॼु बि रखनि था माण्हू, ईअं न आहे त न आहिनि। इस्पतालूं ठाहींदी, शिकारपुर वञी ॾिसो, कहिड़ो शहर जो नालो खणा, कराची में ॾिसो स्कूल ठाहींदी हुई। अच्छा, अबला आश्रम माना ईअं सम्झो त जंहिंखे तव्हां अॼुकल्ह चओ था त दारुल अमान, त आर्फनेज मतिलबु यतीमनि लाइ, अहिड़ी का शइ न छॾियूं, सभई पंहिंजे हिक ॿिए जे लाइ, ॿियनि जे लाइ सोचींदा हुआ। असां घटि में घटि पंहिंजे लाइ सोचूं, एतिरा महिनत करे पंहिंजे नसीब खे बदिलायूं। महिनत जी ॻाल्हि जीअं तव्हां कयो था त जॾहिं इंसानु चंड ते पहुतो, हाणे त चंड खां ई मथे थो वञे, मरीख़ ते वञी पहुतो आहे, त चंड ते पहुतो आहे इंसानु, महिनत जो सभु आहे फल। इमदाद हुसैनी साहिब जी बि शाइरी इहा प्राइमरी जे निसाब में हुई। त इहा महिनत तव्हां महिनत कई आहे, प्रोफेसर साहिबु चए थो मां महिनत कई आहे, पाण सेल्फ मेड माण्हू आहियो तव्हां केतिरी महिनत कई आहे जंहिंजे करे तव्हां हिन मक़ाम ते पहुतो? तव्हां बैरिस्ट्री जी डिग्री लंडन मां वठी आया आहियो, हिन वक़्तु तव्हां 20 ग्रेड में आहियो। मां ॿुधायां, मां जॾहिं लंडन में हूंदो हुउमि त मां सुबुह जो 4 बजे उथंदो हुउमि ऐं राति जो 11 बजे सुम्हंदो हुउमि। इन विच में मां अधु कलाकु बि आराम न कंदो हुउमि। इहो पूरो अरसो मां पढ़ाई कंदो हुउमि, महिनत कंदो हुउमि, नौकिरी कंदो हुउमि, कमाईंदो हुउमि, उन मां पंहिंजी फीस ॾींदो हुउमि, रहंदो हुउमि। अच्छा, उते तव्हां वरी नौकिरी बि कंदा? नौकिरी बि कंदो हुउमि। मां हितां त पैसा कोन खणी वियुमि, त पोइ हितां तव्हां बिल खणी वियो, हिकु जज़्बो खणी वियुमि। हितां सिर्फ़ु मां जज़्बो खणी वियो हुउमि, किरदारु खणी वियो हुउमि, महिनत खणी वियो हुउमि, जुनून खणी वियो हुउमि, शऊर खणी वियो हुउमि, इल्मु खणी वियो हुउमि। कहिड़ी उते तव्हां नौकिरी कंदा हुओ? इन ते बि पुछूं था तव्हां खां, जीअं असांजी नाज़रीन खे ख़बर पए त असांजा नौजवान केतिरी महिनत कई आहे, मज़दूरी कई आहे। हिकिड़ो छोकिरो सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो हो, 3 ॾींहं मज़दूरी करणु वेंदो, चई तगारी खणंदो आहियां, वरी जेके पैसा कमाए ईंदो त वरी 4 ॾींहं अची वरी क्लास अटेंड कंदो, वरी मानी खाई सघंदो वीचारो, ब्रेक वठूं। नाज़रीन, हीअ असांजो महिनत जी अज़मत छा आहे, उन ते प्रोग्राम जारी आहे। वक़्तु जो आहे नंढी साही जो, असां सां गॾु आहे। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। बैरिस्टर साहिबु, ॻाल्हि पई हली ब्रेक खां पहिरियां त तव्हां लंडन में जॾहिं बैरिस्ट्री जी डिग्री वठणु वियो त हितां तव्हां कुझु बि न खणी वियो सवाइ दिलि, जुनून ऐं शौक़ जी। उते तव्हां महिनत वञी कई, उते तव्हां नौकिरी बि कई ऐं उते तव्हां पढ़ियो बि। उहा नौकिरी तव्हां कीअं कई ऐं उहो थोरो असांजे हिन कमचोर काहिल ऐं जेके ईअं सम्झनि था त असां वटि कुझु बि कोन्हे, तंहिंजे करे असां कुझु कोन था करे सघूं? उते इंग्लैंड में स्टूडेंट खे 20 कलाक पर वीक तव्हांखे कमु करण जी इजाज़त हूंदी आहे, त तव्हां नौकिरी कयो 20 कलाक, सिर्फ़ु 20 कलाक हफ़्ते में, उन खां वधीक न। वधीक कंदव त तव्हां इमिग्रेशन रूल तोड़ींदव। इमिग्रेशन रूल हिकिड़ो बि कंहिं तोड़ियो त तव्हां कढी छॾींदा, चवंदा वधीक तव्हां हिते रहण जी गुंजाइश न आहे, ज़रूरत न आहे, न तव्हां निकिरो। पोइ उते मां लीगल फर्म उन्हनि में मां कमु कयो। लीगल फर्म में मां मेनली कमु कंदो हुउमि वीकेंड ते, जुमे जी शाम खां वठी छंछरु आचर 20 कलाक कमु कंदो हुउमि ऐं उहे 20 कलाक मूंखे सस्टेन कंदा। उन में एतिरो मूंखे मिली वेंदो हो जो मां रही वेंदो हुउमि हर वीक ते। त अहिड़ी तरह मां मुख़्तलिफ़ फर्मनि में कयूं, कॾहिं कंहिं बैंक में कई नौकिरी, कॾहिं किथे करे, माना मुख़्तलिफ़ मां नौकिरियूं कयूं। कोई तक़रीबन मां लंडन में कोई 21 नौकिरियूं बदिलायूं। ड्यूरिंग एजुकेशन मां 21 नौकिरियूं बदिलायूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं नौकिरियूं कंदो हुउमि सेंट्रल लंडन में। तव्हां ॿुधायो पिया मंडेला। हाणे मां तव्हांखे ॿुधायां, उते पार्लियामेंट हाउस जे साम्हूं उते 3 इंग्लैंड जे वॾनि स्टेट्समैन पॉलिटिशियन जेके जीअं चर्चिल आहे, इन जा मुजस्मा पार्लियामेंट जी तव्हां हुनखे ॾिसंदव, जंहिंखे वेस्ट मिनिस्टर चवंदा आहिनि, पार्लियामेंट हाउस जे साम्हूं। उते कंहिं ज़माने में मंडेला 50s में उतां गुज़रियो हो पंहिंजे दोस्त सां गॾु। अञा गिरफ़्तार न थियो, उन खां पहिरियों मंडेला उतां गुज़रियो त हिते ॾिसी ऐं 3 अंग्रेज़नि खे ॾिसी ऐं चयईं त मां चाहियां थो त हिते कंहिं कारे जो मुजस्मो बि हुजे। उनखे ईअं ख़्वाहिश ॾेखारियईं कि मां चाहियां थो त हिते हिन ग्राउंड में पार्लियामेंट हाउस जे साम्हूं कंहिं कारे जो बि मुजस्मो हुजे। इहो चई अॻिते हले वियो। उनखां पोइ साउथ अफ्रीका वापसि वियो, उते ई गिरफ़्तार थी वियो। पोइ तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं वरी आज़ादु थियो, साउथ अफ्रीका जो प्रेसिडेंट थियो, त हिन न सिर्फ़ु कारनि खे इंस्पायर कयो पर गोरनि खे। अमेरिका में तव्हां ॾिठो बिल क्लिंटन हुन खां इंस्पायर हो, टोनी ब्लेयर हुनजो तमामु घाटो दोस्त हो, हुन खां इंस्पायर हो। पोइ टोनी ब्लेयर खे जॾहिं ख़बर पई त हिन हिकिड़ी बिल वारी ख़्वाहिश ज़ाहिर कई कोई 50 साल पहिरियों, त
त हिते मां कारे जो बि हिकिड़ो मुजस्मो ॾिसणु चाहियां थो। पोइ उन टोनी ब्लेयर कैबिनेट खां पार्लियामेंट खां मंज़ूरु करायो त हिते मंडेला जो असां मुजस्मो हणंदासीं रखंदासीं। पोइ उहा थी वियो, पर जॾहिं उहो मुजस्मो लॻो त उन वक़्तु टोनी ब्लेयर लही वियो। ॿियो गॉर्डन ब्राउन प्राइम मिनिस्टर हो, उनजे दौरान मां उते हुयुमि लंडन में, त हिनखे घुरायूं मंडेला खे त अचो उनजो जेको आहे इफ़्तिताह कर अचे पंहिंजे मुजस्मे जो। पोइ मंडेला हुते आयो, पोइ मंडेला इफ़्तिताह कयो, ज़बरदस्त तक़ीर कई। पर उन खां वधीक तक़ीर हिकिड़ी न ॿी कई उते ई लंडन में, जेका बि मां अटेंड कई, उहा हिन साउथ लंडन में कारनि जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन में हिन वञी उते कारनि जे इलाइक़े में तक़ीर कई। उन में हिन उन कारनि खे चयो, छो जो उते कारनि जो जेको इलाइक़ो उन में क्राइम तमामु घणो आहे, ड्रग्स जो तमामु घणो आहे, ऐं ॿिया उते सोशल इविल्स तमामु घणा आहिनि। ऐं उते को माण्हू शाम खां पोइ वेंदो कोन्हे को उन कारनि जे इलाइक़े में, उहो माना उनखे तव्हां खीसा कटे वेंदसि, उनखे फुरे वेंदा, वाच फुरे वेंदा, मोबाइल फुरे वेंदा, पैसा फुरे वेंदसि। तंहिंजे करे उते को वेंदो कोन्हे। माना हिकिड़ो जीअं गेटोज़ हूंदा आहिनि ईअं लंडन में, मेन लंडन जे सेंट्रल लंडन खां थोरो हेठि साउथ लंडन में उहो कारनि जो इलाइक़ो आहे। पोइ मंडेला उते वियो, उन में उन इलाइक़े जे विच में वञी उते तक़ीर कई। सभु कारा हिन आया, हिनखे हैरत में ॾिसनि पिया मंडेला खे। हिन उन्हनि खे चयो, ॾिसो मां अॼु तव्हां वटि आयो आहियां, मां कंहिं गोरे जे इलाइक़े में न वियो आहियां, मां तव्हां ख़ासि तौर ते हीउ इलाइक़ो चूंडियो आहे, इन करे त मां हिते आयो आहियां त हिते तव्हां जेके कारा हो, जेके पढ़ी लिखी हितां भॼी था वञो। पोइ उते छा थींदो, उन कार जीअं पाण थींदी, माण्हू ॻोठनि मां भॼी शहरनि में था अचनि अॼुकल्ह, छो जो उते चोर घणा माण्हू ईअं था कनि त छॾियो जाहिल आहिनि, ॼट आहिनि, असां छा वञे, असां सुधरी पियासीं, जान छॾाए वञनि जाहिलनि में, जान छॾाए वञनि, इन गेटोज़ मां जान छॾायो। उन्हनि चयो त बाबा तव्हां जेके डॉक्टर हो, जेके इंजीनियर हो, जेके सहाफ़ी हो, जेके वकील आहियो, या जेके बि प्रोफेशनल आहियो, जेके रोल मॉडल आहियो, उहे ही इलाइक़ो न छॾियो। ही इलाइक़ो तव्हां छॾियो था त तव्हांखे रिप्लेस करे थो ड्रगी, तव्हांखे रिप्लेस हिकिड़ो ठग थो करे, हिकिड़ो फ्रॉडस्टर थो करे, हिकिड़ो बदमाश थो करे। पोइ जेको नई पोस्ट जेका जनम वठे थी, उन नई पोस्ट जो रोल मॉडल उहो ठग आहे। जीअं असां वटि हे फोरू न परू चांडियो त थियो, पर हे जेके फोरू आहिनि लुटेरा, जेके हे वाइट कॉलर जेके करप्ट आहिनि, उहे रोल मॉडल बाबा हे रोल मॉडल जे करे इन्हनि लुट मार में जेका मिल्कियत ठाही आहे, तंहिंजे करे असां बि ईअं ठाहियूं। बिल्कुलु ईअं उहे रोल मॉडल ठही विया कि तव्हां वटि पोइ इहे जेके ड्रग्स मां जिन पैसा हथ कया, ठगनि मां पैसा हथ कया, जुआन मां पैसा हथ कया, चोरनि फुरनि धाड़नि मां जिन पैसा, उहे रोल मॉडल था ठहनि। ऐं हिते ॿियो माण्हू ॾिसनि ई कोन था, चङो माण्हू उहे माण्हू नंढी नई पोस्ट जेका आहे ॾिसे ई कोन थी। नतीजे में तव्हां गोरनि जे इलाइक़े में न वञो, इन इलाइक़े में ॼमी मुक़ाबिलो कयो ऐं इहे जेके बदमाश आहिनि इन्हनि खे भॼायो। ऐं तव्हां हींअर ॾिसंदव वञी उन साॻे इलाइक़े में उतां कारा लॾनि नथा, उतां कारा पढ़ियल लिखियल प्रोफेशनल लॾनि नथा, उहे कारा उन्हनि मंडेला जो जेको आहे चवणु वरितो। ऐं हाणे तव्हां उहो इलाइक़ा वञो, क्लेपटन जो इलाइक़ो आहे मशहूरु जेको आहे कारनि जो इलाइक़ो आहे साउथ में। पोइ असांजा जेके गेटोज़ आहिनि इन्हनि वटि असांजे साझामंद माण्हुनि खे वञिणो पवंदो, असांखे पंहिंजे ॻोठु मोटिणो पवंदो, उते असांखे पंहिंजो मोटिणो पवंदो। पंहिंजो ॻोठ जेकर नथो मोटिजे त घटि में घटि कनेक्शन जेको आहे उहो कटणु न घुरिजे। उहो फ़ोन जो दौरु आहे, हीउ कम्युनिकेशन जो दौरु आहे। तव्हां फ़ोन ते वेही तव्हां पंहिंजे ॻोठ जो मसइलो हल कराए सघो था, तव्हां TMO खे कोर्ट में छिकराए सघो था। हिते वञी तव्हां रहो, हर हफ़्ते ॿी हफ़्ते तव्हां वञो, परे त कोन्हनि। तॾहिं सिंध में तव्हां जेका बाबा 8 कलाकनि में वञी सघो था, 6 कलाकनि में मां 5 साढनि 5 कलाकनि में पंहिंजे ॻोठु पुॼंदो आहियां, पीरे ॻोठु पुॼंदो आहियां। उते तव्हांजी पंहिंजी प्रेज़ेंस जेका आहे न, उहा तव्हांजी प्रेज़ेंस हूंदी त उतां ठग भॼंदो, चोर भॼंदो, धाड़ेल भॼंदो। जेकॾहिं तव्हांखे ॾिठई त हे भॼी आहे त हू उते कब्ज़ो जमाईंदो, कब्ज़ो कंदो, उते दादागिरी कंदो, प्रोफेसर साहिबु तव्हांजो दहशत जो राज क़ाइमु कंदो। ऐं ॿियो जेको हीउ वोटनि वारो इलेक्शन वारो जेको तरीक़ेकार थियो आहे, उन में अहिड़ा क़िस्म जा रहज़न ऐं फोरू जेके आहिनि उहे हुननि जा चङा मुड़ुस नुमाइंदा आहिनि। अचु बाबा सॼे ॻोठ यरगमाल बणाईंदा, डंडा खणी बीहंदा ऐं वोट हिन फलाणे माण्हू खे ॾियो। मां ॿुधायो न, उते छा थियो आहे त वॾेरे पुलिस ऐं धाड़ेल इन्हनि टिनी पंहिंजो हिकु अनहोली अलायंस क़ाइमु कयो आहे ॿारहड़नि जे इलाइक़े में। इन्हनि टिनी जो हिकिड़ो अलायंस आहे अगेंस्ट द पीपल, माण्हुनि जे ख़िलाफ़ु इन्हनि हिकिड़ो अनहोली अलायंस, हिकिड़ो इतिहाद क़ाइमु करे वरितो आहे, जंहिंमें पुलिस, वॾेरो, धाड़ेल
ऐं चूंडियल निमाईंदो उहो वॾेरो ई प्रोफेसर साहब इहो नेक्सस कीअं टुटंदो इन्हनि जो साईं बिल्कुलु इहो नेक्सस टुटी सघे थो असांजी पंहिंजी सुजाॻी सां। हिकिड़ो चाइनी नज़म दोहरायां त हे पढ़ियल गढ़ियल बदनसीब क़ौम जा फ़र्द, तो वटि इल्मु तुंहिंजे बदनसीब भाउ जो नसीब सवारण खां आहे, न के पाण जे लाइ वॾियूं कुर्सियूं वठी ऐं अयाशिन करण जे लाइ। ही आहे कॉन्शियसनेस। मां इहो ख़ुशी सां थो चवां त असांजे सिंध में मुंहिंजो वास्तो तालीम सां आहे। मां अक्सर कनेक्टेड आहियां, घणो वेंदो आहियां, ॻाल्हाईंदो आहियां, स्कूल्स जा दौरा कंदो आहियां टीचर्स खे, ऐं हिते रहण खां वॾो कमु थो कयां। मां हिते बि मां 17 तारीख़ हिकिड़ो इंटरव्यू थो कयां ज़ेबिस्ट में, त उन्हनि सां तमामु घणी ॾे वठि थींदी आहे ख़्यालनि जी। मां इहो ख़ुशी सां थो चवां त असांजो नौजवान सुजाॻ थिए पियो तेज़ी सां। ऐं हीअ जेका मां ॻाल्हि रखां थो त अञा ॾाहा थियो, हिन नेक्सस खे कटियो, न के पाण हिननि खे आइडियल करे ऐं अहिड़ा थियूं असां, न, असांखे पंहिंजे ज़मीन लाइ, पंहिंजे हिन बदनसीब क़ौम लाइ जेका फुरियल आहे, ॾुतड़ियल आहे, जंहिंजे मथां हर क़िस्म जी मुसीबत पए थी पई, असां इन जो हिसो आहियूं। ऐं जेकॾहिं मुंहिंजी गर्दन आजी थी, मां ईअं सम्झंदुसि त सॼी काइनात आजी थी। कंहिं बि गुलाम जे ॻिचीअ मां तोक टुटे थो, मां सम्झां थो त मुंहिंजी धरती हल्की थी। बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त फुरियल माण्हू, फुरियल क़ौम जेका आहे, उस्ताद बुखारी जो शेर आहे त फोरू माण्हू सभु कुझु फुरियूं, पोइ बि फुरण लाइ फेरा ॾियनि। फुरियल माण्हू ॿियो त ठहियो पर देस फुरायूं बीठा आहिनि, भाड़ी माण्हू भाड़े ते जलाद घुरायूं बीठा आहिनि। जी जंहिं वक़्तु बि मुंहिंजे कातल जा जे हथ लुॾिया, पोइ मूंखे ॾे केॾो बि घुटो, मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन। वॾी महिरबानी। इहे शाइरियूं थींदियूं, इहे शाइरियूं असां वटि आहिनि। भिटाई आहे, सचल आहे, शाह जो शेख अयाज़ आहे, बुखारी आहे। इन्हनि जी मार्फत असीं माण्हुनि खे सवलो करे सम्झाईंदासीं। वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन, भिटाई जो हिकिड़ो शेर आहे त सुती संझेई मोह वेढ़े मोहन जीअं, ओजागो अखियुनि खे ॼातुई न ॾेई, हथां तो वेई थी कचो केचन खे करी। तंहिंजे करे हीअ सुतल क़ौम जेका आहे उनखे उथणु खपे, ऐं उहो संझे सां न सुती आहे। हीअ यको जो सुती पई आहे त हाणे मथां सिजु लहण वारो जॾहिं अची वियो आहे त घटि में घटि राति जे रहज़रनि खां ऐं चोरनि लुटेरनि फोरनि खां जान छॾाइण लाइ राति जो त चौकी ॾियो पंहिंजे हिन धरतीअ जी, पंहिंजे देश जी, पंहिंजे ॻोठनि ऐं इलाइक़नि जी ऐं शहरनि जी। असांजो प्रोग्राम इन्हनि ई मौज़ूअनि ते जारी रहंदा। अॼु पुॼाणी ते पहुतो प्रोग्राम ॾींदा इजाज़त। अला हवाई।